रगूं थियूं रबाब। लतीफ़ा नंबर 2। कलब के बिल्कुल साम्हूं साॼे बुबे जे हेठि, जंहिंखे सूफ़िया कराम लतीफ़ा रूही चवनि था, जंहिंजो रंग सफ़ेद हूंदो आहे। सभु लतीफ़ा हिकु महफ़िल जीअं आहिनि। जीअं पहिरें लतीफ़े जो तालुक़ु आसमान अव्वल सां आहे, जिते हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तवज्जो मिलंदी आहे। ईअं लतीफ़ा रूही जो तालुक़ु 2 नंबर आसमान सां आहे, जिते हज़रत नूह अलैहिस्सलाम ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी निस्बत हासिल थिए थी। ज़ालिक फ़ज़्लुल्लाहि युतीहि मन यशा। नंबर 21 सूरह हदीद। तर्जुमो, इहो अल्लाह जो फ़ज़्ल आहे, जंहिंखे वणेसि तंहिंखे ॾींदो आहे। ही सभु अल्लाह साईं जी तरफ़ वञण जा ॾस आहिनि, जेके सालकनि सम्झाया आहिनि। फ़ी क़ुलूबिहिम मरदुन फ़ज़ादहुमुल्लाहु मरदन वलहुम अज़ाबुन अलीम बिमा कानू यक्ज़िबून। नंबर 10। तर्जुमो, संदन दिलनि में मुनाफ़िक़ीअ जी बीमारी आहे, पोइ अल्लाह संदन बीमारी वधाए ऐं उन ई करे जो हू कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। सूरह बकर। अॻिते वरी सूरह हज में बयानु कयो वियो आहे, लियजअल मा युल्क़ि शैतानु फ़ितनतल लिल्लज़ीन फ़ी क़ुलूबिहिम मरदुन वल क़ासिय क़ुलूबुहुम व इन्न ज़ालिमीन लफ़ी शिक़ाक़िन बईद। नंबर 53। तर्जुमो, हिन लाइ त शैतान जेका हरकत विधी, तंहिंसां उन्हनि खे धार करे परखे, जिन जी दिलनि में बीमारी आहे ऐं संदियूं दिलियूं सख़्त आहिनि, ऐं बेशक ज़ालिम वॾे फेटे में आहिनि। सूरह हज नंबर 53। मौल दिल ऐं रूह जिस्म खे ज़िंदा कयो थो वञे, सुजागी वठी ऐं सुञाण पैदा करे रुगो इबादत के बग़ैर सुकून जी फॉर्मेलिटी न ठाहिजे। कुछ मुशाहिदो ऐं नज़ारो बि ऐं मुजाहिदे मां गुज़िरिजे, पंहिंजो करतूतनि जो एहतिसाब करे सघिजे। मुसनिफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।